इस्लामाबाद में एहतजाज कंदड़ सरकारी मुलाज़िमनि हुकूमत जी टीम में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं। हुकूमत तरफ़ां पघारुनि में 20 सैकड़ो वाध करण जी ख़ातिरी कराई वई आहे। मुलाज़िमनि पघारुनि में वाध जो नोटिफिकेशन जारी करण ताईं धरणो जारी रखण जो फ़ैसिलो कयो आहे। इस्लामाबाद में पघारुनि लाइ वाध लाइ एहतजाज कंदड़ सरकारी मुलाज़िमनि हुकूमती वफ़द में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक जी सरबराही में हुकूमती कमेटी वफ़ाक़ी मुलाज़िमनि सां ॻाल्हियूं कयूं। कमेटी में वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद ऐं मोहम्मद अली ख़ान भी शामिल हुआ। ॻाल्हियुनि दौरान ईंदड़ बजट में मुलाज़िमनि जी पघार 20 सैकड़ो वधाइण जो मुतालबो मंज़ूर कयो वियो। ॻाल्हियुनि दौरान गिरफ़्तार कयल समूरनि मुलाज़िमनि खे आज़ाद करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। मुलाज़िम अॻवाननि चयो त पघारुनि में वाध जो नोटिफिकेशन जारी करण खां पोइ एहतजाज ख़त्म कयो वेंदो। ॿिए पासे पीपुल्स पार्टी नवाज़ लीग तरफ़ां मुलाज़िमनि ते तशदुद जी मज़म्मत कई वई आहे।